नाज़िन भनो आखिर में भी कश्मीरी भाइरनि सां यकजहती तौर असिस्टेंट कमिश्नर जी अगवानी में रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसूं था इनायत भट्टी जी ही रिपोर्ट। जी पूरे मुल्क जी पनो आकिल में भी कश्मीर भाइरनि सां यकजहती जो इज़हार कंदे पनो आकिल के असिस्टेंट कमिश्नर मौलादा दुरानी, पनो आकिल के टाउन ऑफिसर सजा सिमारे की अगवानी में मुख्तलिफ शोबन से वास्तो रखंदड़ मानू सियासी समाज उहदेदार एहतजाजी रैली कढी है। उन रैली में मुख्तलिफ जेके शहरी भी उनमें गॾा आहिनि, उन हवाले सां हू छा पिया चवनि, अचो त किस ॻाल्हि ॿोल कयो। अॼु जो ॾियारो जेको आहे कश्मीरी अवाम सां यकजहती जे सिलसिले में सॼे पाकिस्तान में रैलियूं कढी वयूं। कश्मीरी असांजा भाइर आहिनि, उन्हनि ते जेको ज़ुल्म थिए थो इंडिया करे थी, उन्हनि सां असां कोशिश इहा ई था कयूं त उन्हनि सां साथ ॾियूं ऐं असांजी दुआ सॼी जेके भी इन में पार्टिसिपेट आहिनि इहा ई आहे त कश्मीर इंशाल्लाह पाकिस्तान में शामिल थिए ऐं उन्हनि जे हर ॾुख में असां उन्हनि सां गॾु आहियूं। कश्मीर बनेगा पाकिस्तान। कश्मीर के यकजहती के हवाले से जीअं त असांखे मौलादात SDM पनो आकिल जन जे हुकूम ते असां हिन रैली में शामिल आहियूं ऐं असांजा पूरा जेके भी स्टाफ है तकरीबन हिन रैली में असां शामिल आहियूं ऐं असां चाहियूं था त इहा हिकिड़ी रैली जेका आहे सा कश्मीर जे आवाम जे यकजहती जे लाइ रैली आहे। इन में असां जेतिरो भी थी सके पार्टिसिपेट कयूं ऐं इंशाअल्लाह त हिकिड़े ॾींहुं कश्मीर पाकिस्तान थी। ये रैली कढी आहे जेका कश्मीर सां यकजहती जे बारे में आहे ऐं अॼु जे ॾींहं ते असां इहो अहद कयूं था त कश्मीर जी आज़ादी ताईं असांजी इहा जिदोजहद जारी रहंदी। अॼु जो ॾींहुं कश्मीर से यकजहती जो ॾींहुं आहे। असां पूरे पाकिस्तान जी पनो आकिल में भी असां जेका इहा रैली कढी आहे, असां मोदी सरकार के इहो चता था ॾियूं त कश्मीरियुनि जे मथां ज़ुल्म ऐं बरपियत ख़त्म करे ऐं असां खे पूरी उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो बणिजंदो ऐं फतह थींदी। माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह काफ़ी तादाद उस्तादनि जी असांजी हायर सेकेंडरी स्कूल पनो आकिल जी मौजूद है ऐं असां कश्मीरियुनि सां गॾु आहियूं ऐं हमेशह कश्मीरियुनि सां साथ ॾींदासीं ऐं कश्मीरी जेसि ताईं माना पंहिंजी जदोजहद जारी रखंदा पाकिस्तान भी उन सां गॾोगॾु बीठो हूंदो। कश्मीर बनेगा पाकिस्तान।